दौलतपुर सिफन मां गुलाम मुस्तफ़ा जूने जो जी रिपोर्ट मूजिब मोरो वासियुनि जो ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दौलतपुर सिफन प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे ॻोठ शुटू भुट्टो वासी अज़ीम भुट्टो, मंज़ूर भुट्टो, मुमताज़ भुट्टो, सलीम भुट्टो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधाईंदे चयो त मोरो जो पुराणो गचीरो दुहे में असांजी सर्वे ज़मीन 2 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते क्रिमिनल रिकॉर्ड जा ॾोहारी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ऐं हुननि वधीक चयो त जवाबदार मोहम्मद अली भुट्टो, हिदायतुल्लाह भुट्टो, मीर भुट्टो, फज़ुल भुट्टो, ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं ॿिया हथियारबंद ज़बरदस्ती असांजी ज़मीन हथियारनि जी ज़ोर ते असांजा रस्ता रोक करे असां मथां फायरिंग कनि था ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था त ज़मीन ते न अचो। हुननि चयो त मोरो थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराइण वियासीं पर पुलिस तामुन नथी करे, उल्टो जवाबदार धुर खे तोहफ़िज़ ॾेई रही आहे। हिदायतुल्लाह भुट्टो क्रिमिनल ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस आहे पर पुलिस खेसि गिरफ़्तार नथी करे ऐं असांखे जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। हूअ असांखे मारणु था चाहिनि। उन्हनि IG सिंध, SSP नौशेरो फ़िरोज़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मथे ॼाणियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ज़मीन ते वेठल कब्ज़ागीर हथियारबंदनि खे उथारे असांखे तोहफ़िज़ ॾिनो वञे।